फ़ैसिलो थियो आहे त उन ते अमल बि ज़रूरु थींदो। पर सर इहो ई त पुछां पियो न त कॾहिं अमल थींदो? नथो मञा हुन फ़ैसिले खे। जो ॾोही आहे उन खां वञी हिसाब किताब वठे। वञी बोरा करे जबल हा दादो जबल तोखे करणी आहे। संग घुरण आयो आहियां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़बरदस्त जागीर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार अपडेट्स तव्हांखे ॾींदा हलूं। छा हाणे हशमत खान नूरल खे पुलिस जे हथां गिरफ़्तार कराए उन खे ज़लील ख़्वार कराईंदो, या वरी नूरल जेको हशमत खान खे नक में नकेली विझी ज़लील ख़्वार कंदो? हाणे रिश्ते जो छा थींदो? जेको खून भाव में ॾिनल आहे उन फ़ैसिले ते अमल कयो वेंदो, या दीनू पंहिंजे दोस्त खे हा करे छॾींदो ऐं उन जी मतिलबु रिश्तेदारी में हामी भरे छॾींदो? ऐं उन जेको हशमत खान दोस्तो हाणे पंहिंजे दोस्त पुलिस वारे खे बि घुराए वरितो आहे, बदिली कराए वरिती अथई। हाणे पंहिंजे दुश्मन जा जेको आहे न ॾंड खटा कंदो बिल्कुलु। ऐं ॿिए तरफ़ दीनू खां रिश्तो घुरंदो उनजो दोस्त पंहिंजे पुट जे लाइ शहर वारो, जिते जेको आहे सुरहाण रहियल हुई, पढ़ंदी हुई, ऐं दीनू उन खे हा करे छॾींदो। ऐं ॿी तरफ़ जेको मलूक आहे या वरी खून भाउ में जंहिंखे ॾिनल आहे, जंहिंसां मङणो थियल आहे, हुननि जो जेको आहे झेड़ो वधी वेंदो। ऐं जेको हशमत खान चवंदो इन शइ ते जेको आहे न अमल कयो वञे अगरि फ़ैसिलो थी चुको आहे। ऐं जेको इन जो दीनू जो भाउ जेल में आहे, उन जी जेको आह में उन खून कयो, उन जी आह में हीउ कमु थी रहियो आहे। ऐं दीनू जी धीउ खे जेको आहे फ़ैसिले में ॾिनो वियो हुयो त खून भाउ में, लेकिन दीनू उन फ़ैसिले खे क़बूल न कयो हुयो। हाणे जेको आहे उहो जॾहिं जेल मां छुटंदो या कुझु न कुझु तरीक़ो थींदो त हाणे दीनू लाइ जहिड़ो अञा वधंदो। हिकु तरफ़ त मङेंदो उनजो, चए थो मुंहिंजी मङ आहे, ॿिए तरफ़ जेको आहे वरी खून भाउ चवनि था असांखे खून भाउ में सुराण मिली वई, असांखे खपे। टीं दफ़ो हू प्यारु करे रही आहे जिते उहो उते शादी करणु चाहे थी, ऐं रिश्तो बि उनजो अची चुको आहे। तमामु जल्द इहो मसिलो हेॾे जेको आहे न अञा जागीर ड्रामे जो फैलिजी वेंदो, अञा गहिरजी वेंदो। ऐं दोस्तो ड्रामो त ज़बरदस्त आहे, बहितरीनु आहे, लेकिन नूरल जेको आहे न ॾंद खटा कंदो हशमत खान जा अञा बि। लेकिन जेको उन गोलियूं फायरिंग कई आहे नूरल हशमत खान ते, उन जो बदिलो पुलिस जे ज़रिए वठंदो। ऐं पुलिस जेको SP SHO बदिली करायो अथई पंहिंजो दोस्त, उन ज़रिए नूरल खे हाली सटको कुटको बि ॾियारींदो हशमत खान। ऐं जेका बि उनजा दुश्मन आहिनि उन सभिनी खे ज़लीलो ख़्वार कंदो। ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे जागीर दोस्तो। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा हूंदासीं TV खे।